रानीपुर रिपोर्टर मीर मोहम्मद चाचर रिपोर्ट मूजिब रानीपुर में सिंध तरक़ी पसंद पार्टी के अगवान डॉक्टर ज़ाकिर सोलंकी जी सालगिरह तकरीब मल्हाई वई। रिपोर्ट मूजिब सिंध प्रेस क्लब रानीपुर तरफ़ां सिंध तरक़ी पसंद पार्टी के अगवान डॉक्टर ज़ाकिर सोलंकी जी सालगिरह तकरीब मुनक़िद कई वई। उन मौक़े ख़िताब कंदे डॉक्टर ज़ाकिर सोलंकी चयो त सिंध जी ख़ुशहाली ऐं तरक़ीअ लाइ सिंध जी अवाम खे वॾेर के दबाव मां निकिरी पंहिंजी तक़दीर जा फ़ैसिला पाण करणु घुरिजनि। जेसीं ताईं अवाम जी सोच आज़ाद न थींदी उन वक़्त ताईं तरक़ीअ जी उम्मीद रखणु ॿॿरनि खेनि ॿेर घुरणु मसिल आहे। सिंध जे अवाम सां जमहूरियत जे नाले ते हिकु मज़ाक़ कई पई वञे। नवाबशाह में पंहिंजा हक़ घुरंदड़ तरक़ी पसंद पार्टीअ जे अगवान ते कूड़ा केस दाख़िल कया विया जंहिंमां अव्हां अंदाज़ो लॻाए सघो था त अवामी आवाज़ खे कीअं माठो कयो पियो वञे। सैयद प्यास अली चयो त समाज में उन्हनि माण्हुनि जी हैसियत ऐं मक़ाम हूंदो आहे जेके मज़लूम माण्हुनि जो आवाज़ बणिजी सघनि संदनि हक़नि बाबति जाखोड़ कंदा आहिनि। डॉक्टर ज़ाकिर सोलंकीअ में अहिड़ियूं ख़ूबियूं मौजूदु आहिनि जंहिं करे हर नंढो तोड़े वॾो माण्हू संदसि इज़त करे थो जेका संदसि कामयाब ज़िंदगीअ जी निशानी आहे। सालगिरह तकरीब खे वहीद सोलंकी शेर मोहम्मद सोलंकी फहद सहतो मोहम्मद अयूब सोलंकी शेर गुल जामड़ो हैदर अली सोलंकी रियाज़ हुसैन भट्टो इम्तियाज़ भेलार गुल हसन सोलंकी ऐं ॿियनि ख़िताब कयो। उन मौक़े ते SDP अगवान डॉक्टर ज़ाकिर सोलंकीअ जी सालगिरह जो केक काटियो वियो ऐं खेसि गुलनि जा हार पाराया विया। न्यूज़ सिंध एक्सप्रेस न्यूज़।